अस्सलाम वालेकुम नाज़रीन। चौथों पंजों ॾींहुं आहे वापडा वारनि जी नालीअ जे करे बिजली कोन्हे का। हिते पूरो तालको गड़ियासीं मधी जी जा शहरी आसपास जा ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि, बेहाल आहिनि। गर्मीअ जी शिदत जे करे पोड़ा बीमार इंतिहाई माना मुश्किलात में आहिनि। उन 100 रुपए में किलो माना जेको आहे बर्फ़ जो विकिरो थिए थो हिते मधी जी जे शहर में। आस पास में बि वॾियूं कंप्लेंट्स आहिनि। दोस्त जेके आहिनि हितां जा नौजवान एहतजाज कनि था पिया इन सॼे सारे हिन सिस्टम ज़ालिमाना सिस्टम जे हवाले सां। भाऊ छा माना जो मौक़िफ़ आहे, छो एहतजाज कयो था? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो एहतजाज इन करे त अॼुकल्ह जेका शदीद गर्मी आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां बिजली बि कोन्हे की। बर्फ़ शॉप ते हिन वक़्तु बर्फ़ जेकी हले थी 500 रुपया केन हले थी। इन जे मुक़ाबले में आम जेके लोकल दुकानदार आहिनि बर्फ़ उहे 2000 ताईं 1600 ताईं 3000 ताईं बर्फ़ उहो केन खपाइनि था। यानी जेको उन्हनि खे 500 केन मिले थो बर्फ़ शॉप तां उहे ब्लैक ते हलाए करे आवाम जो रत चुसनि था। सो असां उन दुकानदारनि खे इहो चवंदा अवां जी नज़र में कसूरवार माना आइस फैक्ट्री वारो आहे या उतां जेको कैन खणी बर्फ़ जो जेको लोकल खपाए थो उहो कसूरवार आहे? असांजो फैक्ट्री वारनि सां को मसइलो कोन्हे को, उहो पंहिंजो रेट सही हलाइनि था। हिन वक़्तु बिजली कोन्हे के ज़ाहिर आहे उन्हनि जा ख़र्च बि घणा हूंदा ऐं 500 रुपया मुनासिबु आहे हिन वक़्तु। भाऊ तव्हांखे माना इहा ख़बर आहे आम ॾींहंनि में कैन घणे में हलंदो आहे? आम ॾींहंनि में 400 रुपया तक़रीबन केन हले थो, पर हिन वक़्त जे हिसाब सां त सही आहे। डीज़ल ते हलंदो हूंदो कारखानो त हिन वक़्तु सही आहे। बाक़ी जेके आम लोकल हिन वक़्तु माना जेको आहे तो अगरि 500 में अगरि हले थो त माना पोइ त आइस फैक्ट्री वारा माना सही था हलाइनि रेट? उहे बिल्कुलु सही था हलाइनि, हिन वक़्त जे हिसाब सां सही था हलाइनि। बाक़ी आम दुकानदार जेके हलाइनि था उहे ॿीण खां मथे हलाइनि था। हिते फ़ाक़ जे हिसाब सां हले थो, किथे 200 रुपया फ़ाक़ हलाइनि था, किथे 300 रुपया फ़ाक़ हलाइनि था। जेकॾहिं 100 रुपये में फ़ाक़ हलाईंदा तॾहिं बि हिननि खे दुकान कैन में टोटल घणियूं फ़ाक़ूं थियूं थियनि? केन में टोटल 8 फ़ाक़ूं थींदियूं आहिनि। कैन में टोटल माना 8 फ़ाक़ूं थियनि थियूं। ही 100 रुपए फ़ाक़ खपाइनि बि हिननि खे फ़ी केन ते 300 रुपया बचत थी सघे। ही जेको आहे त तक़रीबन घटि में घटि 200 रुपया फ़ाक़ हलाइनि था। शुरूआत त आम जेके हलाइनि था न दुकान लोकल जेके केन बर्फ़ शॉप तां वठी था अचनि ऐं पोइ उहे हलाइनि था टुकड़ा करे त उहे महांगी था हलाइनि न। इंतिज़ामिया उन्हनि ते एक्शन खणे। दुकानदार आहिनि उन्हनि जो कसूर आहे। एॾी ब्लैक ते छो था हलाइनि बर्फ़? 3000 ताईं या 300 रुपया फ़ाक़, 200 रुपया फ़ाक़। हाणे ग़रीब माण्हू थधे पाणी जे लाइ एॾो 200 रुपया फ़ाक़ कीअं? ऐं ॾिसो त उहा बर्फ़ बि हिन वक़्तु उन कंडीशन जी न आहे जेका हुजणु घुरिजे। सो असांजे दुकानदारनि सां इहो मुतालबा ऐं इंतिज़ामिया खां बि त इन ते एक्शन वठनि, बर्फ़ जो रेट घटि कराइनि। चालू कंदा न त पुलिस छो ख़ामोश आहे, या उहे एड था वठनि लोकल जेके बर्फ़ खपाइनि था, या जेका छा असांजी सिर्फ़ु हिन मधे जी में न आहे, रत देरो आहे गड़ियासीं ताईं बिजली बंदि आहे, लखीअ ताईं, लखीअ खां परते सखर जी साइड हले थी बिजली। त छा इन्हनि खे DCअ खे ख़बर न हूंदी त बर्फ़ केतिरे थी खपे, या छा उनखे न हूंदी ख़बर आहे? त असां इहो ई मुतालबो कयूं न पहिरियां त पुलिस एक्शन वठे न त छो ब्लैक ते छो थी हले बर्फ़। माना हिन वक़्तु ताईं इंतिज़ामिया ताईं न पए था हो न, त उनखे कीअं तव्हां इंतिज़ामिया खे कसूरवार करार ॾेई सघो था त हू सुतल आहिनि? मसलन उहो थी सघे थो उन्हनि ताईं ख़बर ई न हुजे। साईं ख़बर कीअं न पई हूंदी? खुलेआम हर घर जो मसइलो हर घर वठे थो, ख़बर कीअं न पई हूंदी? असां वरी बि मीडिया जे ज़रिए उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त हीअ अवाम सां नूं था, इन ते एक्शन खयो वञे। था लोकल जेके बि बर्फ़ खपाईंदड़ आहिनि असां आइस फैक्ट्री वारनि मालिकनि खे बि अपील कंदासीं त महिरबानी करे जेके बि इहे लोकल बर्फ़ ॾींदड़ आहिनि लोकल माण्हुनि खे उन्हनि खे ताक़ीद कनि। लोकल माण्हू ब्लैक मेलिंग ते एॾी जेको आहे ब्लैक मेलिंग 300 रुपया केन ते बचत जे बजाए ही जेको आहे त 1100 रुपया ऐं जेको आहे त 1700 रुपयनि जा केन ते बचत था कनि। इहा सरासर ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। तव्हां तौफ़ीक़ भाउ माना आइस फैक्ट्री वारनि सां मिलिया आहियो त वाक़ई 500 केन ॾियनि नथा? बिल्कुलु मूंखे त यार हिते माना ख़बर पई त 2500 रुपए केन ॾेई विया। न असां अॼु सुबुह हिकिड़ो केन वरितोसीं 500 रुपये में। कहिड़ी आइस फैक्ट्री का? असां हिन घुमरन वारी आइस फैक्ट्री। अच्छा घुमरन वारी आइस फैक्ट्री खां तव्हां? हा बिल्कुलु 500 में असांखे केन मिलियो, बर्फ़ सुठी आहे। बाक़ी बि जेके हिते मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे कुझु जाइज़ो वरितो आहे त घणियूं आइस फैक्ट्रीज़ बर्फ़ सप्लाई कनि थियूं मथे जी? तक़रीबन जेके 5 आहिनि उहे 5 ई सप्लाई कनि? जी जी बिल्कुलु 500 में कनि थियूं, बर्फ़ मुनासिबु आहे। ऐं बाक़ी लोकल आम उमूमन बि जेकॾहिं इहे 5 ई कारखाना कमु कनि था आहिनि ऐं हाणे बि इहे ई कनि था त पोइ शार्ट माना छा जी आहे शॉर्टेज बर्फ़ जी एॾी सारी? बर्फ़ असल में बिजली जो मसइलो आहे। बर्फ़ हिन वक़्तु शार्ट जेका आहे थोरी तइदाद में, पर पीअण वारा घणा आहिनि। जेके पंहिंजूं फ्रिजूं हूंदियूं अॼुकल्ह उहे बि मुहताज थिया आहिनि दुकान वारे बर्फ़ जा, तंहिंजे करे बर्फ़ जी किल्लत थी वई आहे घणी। ऐं इन जो नाजाइज़ फ़ाइदो दुकानदार वठनि था, लोकल जेके आहिनि हलाइनि था।
असांजो उन्हनि सां मुतालबा त इहो नाजाइज़ तव्हां जेका कयो था 2 ॾींहंनि जी आहे, पोइ तव्हांजो वैल्यू ख़तमु थी वेंदो। ख़ुदा हिननि ॾुखियनि ॾींहंनि में आवाम सां नूंद न कयो, महिरबानी। जमात इस्लामी यूथ जा नौजवान आहिनि जेकी मदी जी शहरनि जो आवाज़ बणिजी करे हिन वक़्तु माना जेको आहे रोड ते बीठा आहिनि ऐं सॼे पब्लिक जे जेको सूरनि ऐं अहजनि ऐं दर्दनि जो दरमान बणिजी करे ऐं हिन मीडिया जे थ्रू इंतिज़ामिया खे बि अपील कनि था ऐं अवाम खे बि माना इहो मैसेज ॾियणु चाहिनि था त हिननि जेको आहे ज़ुल्म कंदड़ माण्हुनि जा हथ पकड़ियो ऐं हीउ जेको आहे हथरादू माना ज़ुल्म आहे।